ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। IMF जे शर्तनि खां पोइ वज़ीर आज़म जे हुक्मनि ते अमल दरामद शुरू थी वियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। IMF जी शर्तुनि खां पोइ वज़ीर आज़म जे हुक्मनि ते अमल दरामद शुरू थी वियो आहे। निजकारी ऐं तवानाई खाते जे वज़ीरनि विच में मुलाक़ात दौरान अहम फ़ैसिला कया विया आहिनि। बिजली तक़सीम कंदड़ कंपनियुनि जी निजकारी लाइ बि मामला तइ थी विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। पधरनामे में ॼाणायो वियो आहे त मुलाक़ात दौरान IPPs ऐं डिस्कोस जी निजकारी जा मामला तइ थी विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीरनि पारां लाॻापियल अमलदारनि खे निजकारी जी हिकमत अमली ऐं कार्रवाई तेज़ करण जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। निजकारी ऐं तवानाई खाते जे वज़ीरनि विच में मुलाक़ात दौरान अहम फ़ैसिला थिया। बिजली विर्छ कंदड़ कंपनियुनि जी निजकारी जे लाइ बि मामला तइ थी विया आहिनि। मुलाक़ात दौरान IPPs ऐं डिस्कोस जी निजकारी जा मामला तइ थी विया आहिनि। पधरनामो जारी कयो वियो आहे। मुलाक़ात जे पधरनामे में ॼाणायो वियो आहे त डिस्कोस ऐं IPPs जे मनसूबनि जी निजकारी जे लाइ जल्द इजलास घुरायो वेंदो।